मूंखे घटि में घटि इहो त ॿुधायो अहिड़ो कुझु छा पिया कयो ऐं अदा कंहिंजी मिल्कियत जी ॻाल्हि पियो करे। हू त हिते ईमान ऐं सुमेर जे रिश्ते जी ॻाल्हि करणु आयो हुयो, हीउ वरी नओं रीचक छा शुरू थियो आहे? ओ MCQS पेपरनि जी बानीकार, मूं वटि तुंहिंजे इन्हनि कंहिं बि सवालनि जो जवाबु कोन्हे को। इन्हनि सभिनी सवालनि जा जवाब तुंहिंजे भाउ सगोरे वटि आहिनि, तूं उन खां मालूम करे सघें थी। तूं मुड़ुसु आहीं मुंहिंजो, तूं नथो ॿुधाए त अदा वरी कीअं ॿुधाईंदो? बहरहाल अहिड़ो कुझु बि कोन्हे, तूं हरूभरू पंहिंजो मथो न खपाए। ईअं न थिए जो तुंहिंजो मथो ख़ाली थी वञे ऐं को जिन ऐं भूत अची तुंहिंजे मथे में वेही रहे। हाणे ठहियो, मज़ाक जो बि को वक़्तु थींदो आहे। तूं मूंखे इहो त ॿुधाए, तूं हीअ ठही ठुकी केॾांहुं पियो वञी ऐं अदा केॾांहुं वञण जो चयो अथई? अरे यार, वरी साॻियो इहो ई रिंगट। तूं पंहिंजे भाउ खां वञी मालूम कर न, मां कुझु कोन ॿुधाईंदोमांइ। हा, छा अदा असलम सुमेर जो रिश्तो की ॿिए हंधि पियो करे छा? या सुमेर जो को मसइलो आहे? तूं भली इन्हनि सवालनि जा गोला मुंहिंजे मथां उछलाए, पर मुंहिंजे तरफ़ां इहो सीज़ फायर ई रहंदई। तोखां त का ॻाल्हि पुछिजे ई न। वालेकुम अस्सलाम। गुस्ताखी माफ़, मां उथी नथो सघां छो त मुंहिंजूं जंगूं। ही तव्हांखे छा थियो आहे ऐं कॾहिं थियो? ही हालत दर्द जी रोशनियुनि जी मोट आहे, मंज़िलनि जे विछड़ण जो कर्ब आहे। असां जेके दर्द जी मिटीअ मां ॻोहे ठाहिया विया आहियूं, उन्हनि जूं बेसाखियूं आहिनि हीअ हालत। पर वरी बि ही कीअं थियो? उन निभागीअ राति जॾहिं असलम ख़ान जी ऐं डॉक्टर फैज़ जी पाण में तल्ख़ कलामी थी हुई, मूंखे ख़बर पई त असलम ख़ान जा माण्हू डॉक्टर फैज़ सां विढ़ण पिया वञनि, त मां तकिड़ो गाॾी खणी उन्हनि खे मना करण जे लाइ निकितुसि। बस उन तेज़ रफ़्तारीअ मुंहिंजे पंध खे सोड़ो करे छॾियो ऐं मूंखे हमेशा जे लाइ व्हील चेयर ते अची विहारे छॾी। ऐं न मां असलम जे उन उभरे कदम खे रोके सघियुसि ऐं न वरी मां डॉक्टर फैज़ खे बचाए सघियुसि। मां उन वक़्तु बि अव्हां जो ॾोहारी हुयुसि ऐं हिन वक़्तु बि अव्हां जो ॾोहारी आहियां। छा तव्हां वाक़ई फैज़ खे बचाइण लाइ निकिता हो? मुंहिंजी त इहा ई नियत हुई ऐं मां पंहिंजो इहो फ़र्ज़ पे सम्झियो, छो त हिन ख़ानदान में हिकिड़ो मां ई आहियां जंहिंजी ॻाल्हि खे असलम ख़ान हमेशा अहमियत ॾींदो रहियो आहे। ऐं उन वक़्तु बि मां असलम ख़ान खे उन कदम खणण खां रोकणु पियो वियुसि। पर मूंखे त ख़बर पई हुई तव्हांजी ज़ाल फ़हमीदा पंहिंजे भाउ असलम खे फैज़ जे ख़िलाफ़ु भड़कायो ऐं पोइ हुनखे मारियो वियो। न, बिल्कुलु बि न। पहिरीं ॻाल्हि त असलम ख़ान जो फैज़ खे माराइण में को बि हथु कोन हो। इहा त उन वक़्तु बि ॻाल्हि साम्हूं अची चुकी जॾहिं कोर्ट फ़ैसिलो ॾिनो हुयो। मां त अॼु बि फैज़ जे हक़ में विढ़ियो आहियां ऐं मां इहो दावा सां चवां थो त अॼु बि असलम ख़ान पंहिंजे इन वेगे भाउ जे पंहिंजे इन वर्ताव ते अॼु बि परेशान आहे। मां इहो कीअं मञां? तव्हां बि त असलम ख़ान सां गॾु हुआ। 24 सालनि खां पोइ तव्हां इहो मामिलो मूं वटि क्लियर करण आया आहियो। तव्हां सभई मौजा ऐं मुंहिंजे पुट जा ॾोहारी आहियो। मां त माफ़ करे सघां थी, पर मुंहिंजो कलाल, अच कलाल पुट, अच वेह। कलाल, हीअ ॾिस केरु आयो आहे तोसां मिलण जे लाइ? ही तुंहिंजो अंकल वाजिद आहे। मिल पंहिंजे अंकल सां। प्लीज़ मम्मा, इन्हनि खे चओ त हितां हली। ही मुंहिंजे पापा जो कातिल आहे। इन्हनि मूंखां मुंहिंजो पापा खसियो आहे। कलाल, ही तूं छा थो करीं पुट? पुट, तुंहिंजो अंकल आहे, ईअं ॻाल्हाइबो अंकल सां? किथे जा अंकल मम्मा, किथे जा अंकल? ही उन वक़्तु किथे हुया जॾहिं मूंखे पंहिंजनि जी ज़रूरत हुई ऐं जॾहिं मां हिन पूरे समाज में पंहिंजी माउ जी छांव में पलियुसि, पंहिंजे के मर्द जे हुजण जे लाइ तड़पंदो रहियुसि। मुंहिंजूं महरूमियूं, मुंहिंजो कर्ब ऐं मुंहिंजे पीउ जी शफ़क़त
मोहब्बत बिना जवान थियण जो ही कहिड़ो बदिलो ॾींदा ममा? पुट अॼु तव्हांजो अंकल पाण हली आयो आहे असां वटि, पंहिंजो पाण खे पेश कयो आहे। अॼु आया आहिनि न, जॾहिं मूंखे हिन जी ज़रूरत न आहे। अॼु आया आहिनि। जॾहिं मां बिना कंहिं सहारे जे हाणे जी सघां थो त पोइ ही छो आया आहिनि हिते? न मामा न, मूंखे हाणे हिननि जी ज़रूरत न आहे। हिननि खे चओ त हितां हली वञो। तुंहिंजी इहा नफ़रत ऐं कावड़ जाइज़ आहे, पर घटि में घटि तूं असांखे पंहिंजी सफ़ाई जो मौक़ो त ॾे, असांजी ॻाल्हि त ॿुध तूं। मां त अॼु हिते अव्हां जे हक़ जी ॻाल्हि करण आयो आहियां। प्लीज़ इहो हक़ तव्हां पंहिंजो पाण वटि रखो। मूंखे तव्हांजे हिन सो कॉल्ड हक़ ॾियण जी का ज़रूरत कोन्हे। कलाल तव्हां फिक्र न करियो, मां कलाल खे सम्झायां थी। वो ॿार आहे, कावड़ में आहे, पर अंदरों हू नाराज़ न आहे। हुनखे अॼु बि पंहिंजे मिटनि माइटनि जी खोट महसूस थिए थी। कलाल जी कावड़ जाइज़ आहे। मां सम्झां थो त हू कहिड़ी कैफ़ियतनि मां गुज़रियो आहे ऐं हुन ते छा वियो आहे, इहो मां सभु सम्झां थो। ऐं पिणु संदसि चाचो असलम ख़ान बि सम्झे थो। ऐं मां हिते सिर्फ़ु इन जे करे आयो आहियां त हिकिड़ो भेरो ॿीहर वरी इन्हनि ख़ानदान खे गॾु कजे। फैज़ जो ख़ानदानी हक़ ऐं मर्तबो हिन जे हवाले कजे। मूंखे ऐं कलाल खे असलम ख़ान जी मिल्कियत जी ज़रूरत न आहे। ऐं हा, मां इहो ज़रूरु सम्झां थी त कलाल खे पंहिंजे रत सां गॾु हुजण जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं मां कोशिशि कंदसि त हू मञी वठे। मैडम अॼु हेल्थ आहे? मैडम अॼु वेगणा पिया लॻो? न, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। बसि दिलि चवे थी त उन अणॾिठल मागनि ॾे हलियो वञिजे, जिते सुकून ऐं ख़ामोशी मिले। उन्हनि मागनि मकाननि ते वञी रोइजे, रुलजे, ऐं जिते बिना कंहिं रोक टोक जे वॾा वॾा टहक ॾिजनि, ज़िंदगी जी माना खे मिटाए छॾिजे। इहा तव्हांजे अंदर जी वैरानी थी बासिजे। मां को फ़क़ीर या वली न आहियां, मगर एतिरो ज़रूरु सम्झां थो त मुंहिंजे अंदर जे ज़मीन ते जेको कुझु हली रहियो आहे, उन्हनि जूं आहटूं तव्हांजे अखियुनि मां ॿुधजनि थियूं। पर जेकॾहिं तव्हां कुझु वधीक ॿुधाइणु चाहियो था त भली दिलि खोले ॿुधायो। मां तव्हांजे सभिनी मंज़िलुनि ताईं तव्हांखे ॿुधंदुसि। अलाए छो हाणे मुंहिंजे उजागनि में कंहिंजे यादुनि जे बजाए ख़ौफ़ सफ़र करे रहियो आहे। मूंखे लॻंदो आहे त मां ॾींहं न पर रातियूं जाॻंदी आहियां। तव्हां मूंखे अहिड़ी इबादत ॾसे सघो था जंहिंजे करण सां इहो ख़ौफ़ ऐं मूं में कंहिंजे वरी अचण जो ओसीड़ो ख़तमु थी वञे, जंहिं मुंहिंजो जीअणु तलाह में बीठल पाणी जीअं करे छॾियो आहे। राति जे वक़्त में मुंहिंजे ज़हन जी घिटियुनि ऐं दिलि जे रस्ते ते कंहिंजे यादुनि जूं साइकिलियूं घुमंदियूं आहिनि ऐं मां बेयकीनी जी कैफ़ियत खे चरनि जीअं डोड़ंदे महसूसु कंदी आहियां। कंहिंजे यादुनि मूंखां छा छा न खसियो आहे, इहो त हाणे काथो ई नथो करे सघिजे। पाण खे तव्हां रिलैक्स रखो ऐं इज़हार करे छॾियो। कलाल इस पुट या बारानी न कबी आहे। शाबाश, दरवाज़ो खोल। ममा प्लीज लीव मी अलोन। पुट ॾिस, मां तव्हां सां कुझु ॻाल्हाइण थी चाहियां, तूं मूंसां शेयर त कर। नो ममा नो, प्लीज लीव मी अलोन। वञो हितां। ठीकु आहे, ओके पुट, मां थोरी देरि में मानी लॻायां थी, तूं ॿाहिरि अच। ठीकु आहे?
चङो थियो जो धीअ तूं अची वई आहे। पिणे के लाइ छा थियो आहे? पाण खे कमरे में बंदि करे वेठो आहे। जॾहिं खां ॿाहिरां आयो आहे पाण खे बंदि करे वेठो आहे, मूंखे कुझु ॿुधाए ई कोन थो। तूं वञेसि धीअ, तूं वञी पुछेसि, मन तोखे कुझु ॿुधाए। हाँ मां, तू परेशान न थी। बाबा, बाबा, छॾे ॾियो मूंखे, हलिया वञो, मूंखे अकेलो छॾे ॾियो हितां, हलिया वञो। मां चवां थो मूंखे छॾे ॾियो, अकेलो छॾे ॾियो। बाबा, मां आहियां ईमान, मूंसां ॻाल्हायो। छा मसलो आहे? अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी आहे जो तव्हां पाण खे ईअं बंदि करे छॾियो आहे? बाबा, कुझु ॻाल्हाईंदव त ख़बर पवंदी न। ईमान बाबा, मां सच जी सज़ा काटी रहियो आहियां, जंहिंजे करे मुंहिंजी दिलि जी आरसी जा अंदर में चहिरा टुकड़ा टुकड़ा थी विया। मूंखे ख़बर आहे त तव्हां सालनि खां वठी हिकु ओसीड़े जे मुंद में बेड़ियल रहिया आहियो। मूं पंहिंजनि जी पंहिंजाइप खे हरूभरू ख़ुशफ़हमीअ में विञाए छॾियो आहे। जेकॾहिं हाणे खोले ॻाल्हायो त मां बि सम्झी सघां। ईमान बाबा, मां हिन वक़्तु कुझु बि कोन चवंदुसि। मां बसि एतिरो चवंदुसि त मां ग़लति कोन आहियां। ओके बाबा, मां हाणे तव्हांजे लाइ ज़बरदस्त क़िस्म जी चांहि थी ठाहे अचां, छो त मां तव्हांखे रिलैक्स थी ॾिसणु चाहियां। ठीकु आहे? ओके बाबा। कलाल, कलाल पुट, दरवाजा खोल, जल्दी खोल पुट। इस पुट मानी थदी थी रही है, खोल दरवाजो। खोल पुट, अरे का खोल। कलाल, कलाल, ये तो छा थी वियो आहे? छा तो करी? ये पंहिंजी कहिड़ी हालत कई थई? छो तो पंहिंजी मां खे परेशान करी पुट? I'm sorry मम्मा, वाकई मां तव्हां सां ग़लति तो करियां, मूंखे माफ़ करियो। बस कलाल पुट, तो पंहिंजी ज़िंदगीअ खे हिकु रोलाके में हाणे बीहारियो आहे। तुंहिंजे लाइ हीअ घर हाणे घर न, हिकु ॻोल्हा आहे, हिकु जस्तजू आहे। पुट मां काफ़ी ॾींहंनि खां महसूस पई करियां त तूं मूंखां घणो कुझु लिकाए रहियो आहे। शायदि मूं मां तूं हाणे तंग थी वियो आहे। न न न मम्मा, इहा कहिड़ी ॻाल्हि था करियो? बिल्कुल भी ना है ये। तो मां तुझे लाइ तमामु घणो परेशान पई थियां। छा तूं हीअं कर, किथे ॿाहिरि वञ, आउटिंग करे अच, जे न त पोइ पाण कंहिं पंहिंजे मिटनि माइटनि वटि हली। प्लीज मम्मा प्लीज। ॾिस मम्मा, तव्हां वरी इहो साॻियो बहस शुरू था कयो। इहो बहस न आहे कलाल, हिकु मां जो डपु आहे। मां नथी चाहियां त तूं पंहिंजे पप्पा वांगुरु बणिजी वञी। पप्पा वांगुरु?
ममा मां सम्झुसि कोन। तुंहिंजो पप्पा बि ईअं ई हूंदो हो। शादीअ जे 2 सालनि खां पोइ मुंहिंजे अंदर में विञाइजी वियो हो। कॾहिं कुझु बि शेयर न कई। जॾहिं बि साण ॻाल्हाईंदी हुअसि त खिली इहो ई चवंदो हो त इहो साणस जे लाइ एडवेंचर आहे। न ममा, को बि एडवेंचर कोन्हे। बसि अलाए छो ईअं थी वियो आहियां। लॻे थो त हिकिड़े हंधि बीहजी वियो आहियां। पुट, तोखे ॿियो केर बि बहितर हालत में नथो आणे सघे। पुट, मां त तोखे इहो ई चवंदसि त तूं पंहिंजी क्रिटिकल एनालिसिस कर। ममा, क्रिटिकल एनालिसिस मां छा मतिलब? तूं इलाही सेंसिटिव आहीं। तुंहिंजी हिन हालत में शिदत ईंदी पई वञे। पुट, तूं नथो ॼाणी त तो अॼु रुगो मूंखे तकलीफ़ नाहे ॾिनी, पर पंहिंजे मौसम खे बि ॾिनी आहे। पर ममा, मूंखे अहिड़ा माइट कोन था वणनि जेके ओचितो ज़ाहिर थियनि। ऐं मां पंहिंजी का बि कैफ़ियत उन्हनि सां शेयर नथो करणु चाहियां। तुंहिंजे पप्पा सां मुंहिंजी शादी तुंहिंजे हिन वाजिद अंकल ई त कराई हुई। पर ममा, मूंखे त का बि ख़बर न आहे। मां त कंहिंखे बि नथो सुञाणां। पर ही मुंहिंजा सो कॉल्ड माइट हाणे छो ज़ाहिर थिया आहिनि? हाणे छो? पुट, तुंहिंजो अंकल वाजिद अॼु बि हिते कुझु वठण न आयो हो। असांखे कुझु ॾियण ई आयो हो। हू उहे सभु रिश्ता नाता ॾियण आयो जंहिंजे लाइ तुंहिंजे पप्पा हिन घर जा दरवाज़ा खोले छॾिया हा। आई एम सॉरी ममा, मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा कयां। मां चाहींदसि त तूं पंहिंजनि माइटनि खे ऑन करणु सिख। मां वाजिद खे अॼु ई डिनर ते इनवाइट करियां थी। ओके ममा, तव्हांखे जीअं बहितर लॻे थो तव्हां तीअं कयो, पर मां हुन डिनर में कोन हूंदुसि। नो वे। कलाल, कलाल, मानी त खा। सॼो ॾींहुं बुखियो रहियो आहीं पुट। ही छा हाल करे छॾियो थी पंहिंजो? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।